जमानी मट थी विया उन्हनि जहिड़ो केरु कोन थो थी सघे। मां इहा ॻाल्हि तस्लीम करे थो, पर जेको इंसान जी जेकी जुस्तजू आहे, कोशिशि आहे, उहो माण्हू करे त अलाए छा खां छा थो करे सघे। का शइ बि नामुमकिन कोन्हे। मां हिकिड़ो सन्फ़ वॼायां थो साईं सुर तिलंग में, ऐं उनखे मां अहिड़े क्लासिकल अंदाज़ में वॼाईंदुसि, आहे उहो सॼो पंहिंजो रंग कलाम आहे, ढोलिया ढोलण हो बि, पर उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं टिपिकल जेकी थियायूं आहिनि, ऐं जेका असांजा लहरनि जो रंग आहिनि। ऐं मोहम्मद ख़ान खे आउं सलाम थो पेश करियां। हीउ असांजो तमामु सुरीलो ढोलक वारो आहे, जेको उस्ताद मोहम्मद यूसुफ ऐं वॾे वॾे सुरील आबदा परवीन सां गॾु सभिनि सां गॾु परफॉर्म करे चुकियो आहे। ऐं हीउ मूंसां गॾु तक़रीबन काफ़ी मुल्कनि में, मूं 32 मुल्कनि में पाकिस्तान जा दौरा कया, ऐं तक़रीबन आउं सम्झां थो कि 12-13 मुल्कनि में हिननि बि मूंसां गॾु उते पार्टिसिपेट कयो आहे। त अॼु हिन में महिनत ॾिसजा कि मोहम्मद ख़ान जी छा महिनत आहे। छो इहो हर को इन आउं जेके किथे वॼाईंदुसि न, हर को ढोलक वारो इन कलाम सां गॾु कोन वॼाईंदो। उस्ताद आचार्य ईअं ई आहिनि सर, जेको हाल आहे।